ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। टंडो गुलाम हैदर भरिसां फुलेली कैनाल मां निकिरंदड़ शाहवाह खे आरडी चोटीअ वटां 15 फुट गारो पइजी वियो आहे। गारे सबबु केतिरनि ई एकड़नि ते बीठल सारियाले ऐं वणनि जो फसल पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त वक़्तसर इतला ॾियण बावजूदि गारो ॿधण लाइ को बि आपाशी अहलकार नाहे पहुतो, जॾहिं त वधीक फसल ॿुॾण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। टंडो गुलाम हैदर भरिसां फुलेली कैनाल मां निकिरंदड़ शाहवाह खे आरडी चोटीअ वटां 15 फुट गारो पइजी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया गारे सबबु केतिरनि ई एकड़नि ते बीठल सारियाले ऐं वणनि जो फसल पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त वक़्तसर इतला ॾियण बावजूदि गारो ॿधण लाइ को बि आपाशी अमलदार नाहे पहुतो, जॾहिं त वधीक फसल ॿुॾण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। टंडो गुलाम हैदर भरिसां फुलेली कैनाल मां निकिरंदड़ शाहवाह खे आरडी चोटीअ वटां 15 फुट गारो पइजी वियो आहे। कंदा हलूं। गारे सबबु केतिरनि एकड़नि ते बीठल सारियाले ऐं वणनि जो फसल पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त वक़्तसर इतला ॾियण बावजूदि गारो ॿधण लाइ को बि आपाशी अहलकार नाहे पहुतो। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां सां शेयर कयूं था नाज़रीन। टंडो गुलाम हैदर भरिसां फुलेली कैनाल मां निकिरंदड़ शाहवाह खे आरडी चोटीअ वटां 15 फुट गारो पइजी वियो आहे। गारे सबबु केतिरनि ई एकड़नि ते बीठल सारियाले ऐं वणनि जो फसल पाणी हेठि अची वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त वक़्तसर इतला ॾियण बावजूदि गारो ॿधण लाइ को बि आपाशी अमलदार नाहे पहुतो, जॾहिं त वधीक फसल ॿुॾण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। टंडो गुलाम हैदर भरिसां फुलेली कैनाल मां निकिरंदड़ शाहवाह खे आरडी चोटीअ वटां गारो पइजी वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। ज़ुबैर अली टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। ज़ुबैर, आगाह कजो इन हवाले सां। जी 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 बिल्कुल। टंडो गुलाम हैदर भरिसां फुलेली कैनाल मां निकिरंदड़ शाहवाह आरडी चोटी खे ॻोठ इस्माइल खान निज़ामानी भरिसां 10 खां 15 फुट गारो पइजी वियो, जंहिं सबबु बीठल 7 एकड़नि ते फसल पाणी अची वियो। गारे खे बंदि करण लाइ को बि इरीगेशन अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत गारो ॿधी न सघिया आहिनि। वधीक ॻोठ ऐं 7 एकड़नि ते बीठल फसल ॿुॾण जो ख़दशो। ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़ुबैर अली जगसी तफ़सील।